कायनात में रहण वारी हर हिक नंढी वॾी मखलूकात जो ख़ालिक मालिक राज़िक मुशफ़िक़ पालनहार जंहिंजी जेतिरे क़दरपण पां तारीफ़ कयूं एतिरे क़दर इंतिहाई कमो कलील ज़बान बयान करण खां कलम तहरीर में आणण खां काफ़िर है। बादो बेशुमार बेहदो हिसाब दरूद और सलाम जा नजराना नाज़िल हुजे तमाम नबी मथे उन्हीं नबी जी आखिरी कड़ी बिलखुसूस आमिना के लाल अहमद मुश्तबा मुहम्मद मुस्तफा हजरत मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते अक़दस मथे मुख्तसर हम्दो सलात के बाद मोहतरम हाज़रीन जमा व जमात खुतबे मसनूना के बाद कलामुल्लाह जूं आयतूं मुख्तलिफ मकामात में जा तिलावत कयूं मुनासिब समझाए घुरां थो त इन्हीं आयात के पस मंज़र में मौजूद वक्त में तव्हां समय जे साम्हूं गोशे गुज़ार थिया। मोहतरम हाज़रीन जमा व जमात मौत एक अटल हकीकत जंहिंखां न को बची सघंदो न को लिकी सघंदो ई कानून इलाही है जंहिंखां न अंबिया न औलिया न शाह व गदा ऐं मौत हर जिंदा मथे अचणी है मर्द मथे औरत मथे नंढे मथे वॾे मथे अमीर मथे गरीब मथे हर एक के मौत जो मज़ो चखणो है। जो चाहे कि को माण्हू केतिरो पण ताक़तवर होए मौत उनखे पण अचे थी। जो चाहे कि केतिरो माण्हू कमज़ोर हीणू ऐं नातवां आहे मौत उनखे पण वेठो थी। एतिरे अल्लाह तबारक व तआला फरमायो वमा जालना लिबशरिन मिन क़ब्लिकल खुल्द अफ़ इन मित्त फहुमुल ख़ालिदून। असां कंहिं पण इंसान के दुनिया में हमेशगी नहीं ॾिनी तो मथे मौत अची थी त को ॿिया हमेशा दुनिया में रहंदा ना कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत। मौत के हर हिक के मौत के हर नफ्स के मौत जो मज़ो चखणो। मौत से किसी को रुस्तगारी नहीं। आज हम तो कल तुम्हारी बारी।
माण्हू बची सघंदो लिकी सघंदो एतिरे अल्लाह तबारक तआला फरमायो वलन युअखिर अल्लाह नफ्सन इज़ा जा अजलहा वल्लाहु खबीरुम बिमा तामलून अल्लाह फरमायो त जॾहिं मौत जो वक़्तु अचींदो मुक़ररु वक़्तु अचींदो त उन में ज़रा बराबर पण मालिक ॾींदो ज़रा बराबर पण अल्लाह तबारक तआला माखर रखंदो ऐं पोइ अल्लाह फरमायो वल्लाहु खबीरुम बिमा तामलून अल्लाह तबारक तआला बाख़बर है जेको आई दुनिया में कयो था ये नहीं मौत आयो माण्हू छूटो थियो ये पंहिंजी आम ज़माने में कहावत है काल है जे माण्हू मुसीबत में अची वियो त मां सजन छुटे न या माण्हू दुनिया में छा है अमीर है तो उनखे अहिड़ो थिए त मौत न चऊं दुनिया में मज़ो माणिया न अल्लाह तबारक तआला फरमायो अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला वहुवल अज़ीज़ुल गफूर अल्लाह तबारक तआला जी ज़ात हुआ जे मौत ऐं हयात खे पैदा कयो तव्हांखे आज़माए अज़राए अमल जे एतबार सां तव्हां आमे कहिड़ो माण्हू अमल जे एतबार सां भलो ऐं बहितर एतिरे दुनिया इम्तिहान आहे को माण्हू मुसीबत में है फाकाकशी जे एतबार सां रोज़गार जे एतबार सां कंहिं दुनिया में कंहिं पण मुसीबत है बीमारी जे एतबार सां दुनिया जी का पण मुसीबत है उन मथे सबर करे तो अल्लाह उनजो बदिलो ॾींदो इनजे त मौत जे मुंहिंजो कम तमाम थी वञे बस आऊं दुनिया न एतिरे अल्लाह ताला फरमायो त वलन युअखिर अल्लाहु नफ्सन इज़ा जा अजलहा अल्लाहु खबीरुम बिमा तामलून अहिड़ो अल्लाह ताला हिकिड़े जाइ मथे न फरमायो ॿिए हंधि अल्लाह फरमायो वमा तदरी नफ्सुन बिअय्यि अर्दिन तमूत इन्नल्लाह अलीमुन खबीर त कोई नफ्स नथो ॼाणे त उनखे किन ज़मीन मथे मौत अचे थी मौत खे अलाह कहिड़ो पोशीदा रखे कॾहिं अची थी मौत ऐं बरोबर आऊं तॾहिं मौत अचे ऐं मुंहिंजे घरे आऊं तॾहिं मौत अचे ऐं मुक़ीम आऊं तॾहिं मौत अचे न खबर नहीं दो तो मौत करेगी वमा तदरी नफ्सन बिअय्यि अर्दिन तमूत किन ज़मीन मथे तो मौत थींदो तू सफ़र में तॾहिं भले लिखियल हुए उते अचींदो घरे लिखियल उते अचींदो सीमा में अचींदो उते अचींदो अचानक के हाथ से शिकार थी वञे तोखे तौबा जी तौफ़ीक़ न मिलंदी न तौबा जी तौफ़ीक़ तोखे न मिलंदी एतिरे मौत खे हर वक़्तु यादि कंदो रहो मा तदरी नफ्सुन बिअय्यि अर्दिन तमूत पोइ अल्लाह फरमायो इन्नल्लाह अलीमुन खबीर अल्लाह फरमायो त बेशक अल्लाह तबारक तआला घणो ॼाणण वारो ऐं निहायत बाख़बर है कि तूं दुनिया में करो करीए तो हर एक चीज खबर ऐसे क़यामत ॾींहुं अल्लाह ताला फरमायो ववुज़िअल किताबु फतरल मुजरिमीन मुश्फ़िक़ीन मिम्मा फ़ीह यक़ूलून या वैलतना मा लिहाज़ल किताब ला युग़ादिरु सगीरतन वला कबीरतन इल्ला अहसाहा ववजदू मा अमिलू हाज़िरा वला यज़लिमु रब्बुका क़यामत ॾींहुं मुजरिम दोहारी माण्हू खे गुनहगार खे किताब रखी ॾिने में अचींदी पर किताब रखी ॾिने में अचींदी तॾहिं किताब पढ़ंदो तॾहिं हको बको
पको थी वेंदो गुनाह तो उनमें सारा गुनाह दर्ज हूंदा हको पको थी वेंदो चवंदो त आहे मुंहिंजा रब ये कहिड़ी किताब है माल हादल किताब ये कहिड़ी किताब है न मुंहिंजे नंढे गुनाह खे छॾियो आहे न वॾे गुनाह खे न राति वारे गुनाह खे छॾियो आहे न ॾींहं वारे गुनाह खे छॾियो आहे न मूं गुनाह ऐलान कयो हुनखे न ई छॾियो न ई छॾे न मूं पोशीदा तौर पर जो गुनाह कयो हुनखे पर न ई छॾे एतिरे मौत खां बाद अल्लाह तबारक व तआला फरमाए थो मौत मौत बेन अल्लाह तबारक व तआला फरमाए कुल इन्नल मौत अल्लज़ी तफिरून मिन्हु फइन्नहु मुलाक़ीकुम सुम्मा तुरद्दून इला आलिमिल गैबि वश्शहादा वयुनब्बिउकुम बिमा कुंतुम तामलून अल्लाह फरमाए तो अल्लाह वो ज़ात है कुल इन्नल मौत अल्लज़ी तफिरून अल्लाह फरमायो तू मौत का बनी न सके ने जिते उदे मौत के बेटो थी ऐ पो सुम्मा तुरद्दून इला आलिमिल गैब वो तो के ऐ ज़ात के तरफ लौटाया वेंदो तो पोशीदा ज़ाहिर के जान आ रही है वयुनब्बिउकुम बिमा कुंतुम तामलून वो जो इंसान दुनिया में जेकी करे आयो है अल्लाह ताला क़यामत जी उनके मुतनबा कंदो आगाह कंदो त ही दो गुनाह कये ऐलानिया गुनाह कये ही पोशीदा गुनाह कये ही ज़ाहिर कये ही खुल्लम खुला कये ही मरे अल्लाह ताला एतिरे अल्लाह ताला फमन यामल मिस्काल ज़र्रतिन खैरन यरा वमन यामल मिस्काल ज़र्रतिन शर्रन यरा इंसान जरे बराबर बड़ाई कयो ने अल्लाह वो ॾिसी लाईंदो जरे बराबर नेकी कयो ने उहे ॾिसी लाईंदो एतिरे मौत अचणुनि सां छुटकारो न आहे मौत खां बाद अमल अल्लाह हर हिकु शइ खां ढुको दुनिया में अल्लाह ताला करे इंसान करे तो अल्लाह उन खां बाक़ एतिरे साल ही न रहियो मोला मौत खे यादि कंदा हुआ त दुनिया जूं आशा तो भुली वेंदा उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाह अलैह जे बारे में चए थो त हू फुका आया उलमा खे रोज़ाना जमा कंदो हो ऐं मौत क़यामत जो वो तज़किरो कंदा हुआ ऐं अल्लाह उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाह अलैह सारो कतार हूंदो एतो अचे थो उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाह अलैह जॾहिं मौत खे यादि कंदो हो तॾहिं अहिड़ो हूंदो हो जे सॼो बदन जा आधा हिली वेंदा हो ही माण्हू कॾहिं हुए थो हिली वेंदा हुआ यानी ढांढी ईंदो माण्हू ढांढी जीअं थिए थो तॾहिं आवाज़ नथी निकिरे पर बदन सारो हिली वञे थो ही माण्हू दुनिया में कॾहिं थिए थो जॾहिं माण्हू खे अॻिले लख पुॼे तॾहिं ॾिए थो पर सलफ़ सालिहीन रहमहुमुल्लाह बता पाण क़ुर्बान हुन मौत केतिरो यादि कंदो पर पाण पंहिंजे माहौल ऐं मुआशिरे मथे नज़र वञो त बाई चांस खुदा न ख़ास्ता पाण करे मौत खे यादि कयो पाण दुनिया में ईअं त न आहे गुज़ारियूं पिया ॼण त पाण खे दुनिया में हमेशा रहणो एक दिन मौत का प्याम आएगा खुदा का नाम ले जाओ काम आएगा मौत का बाद दुनिया में न आयदा अकर न संकट साथ संकट माल दौलत दौदो मनसब दुनिया में वाले कम ज्यादा आखिरत में इंसान जो अमल हूंदो एतिरे अल्लाह घणी मुदत जाए मथे जो है अल्लाह ताला नाम आमाल जो नक्श को खींचे वकुल इंसान नल्जमना तारो भी उनुकही नुखरिजु लहू यौमल क़ियामत किताबन यल्काहु मंशूरा क़यामत जी इंसान उथिंदो तॾहिं उनजे गर्दन में नाम आमाल लटकल हूंदी
अलाए चवंदो हीअ किताब मूंखे काफ़ी थी हिन क्या सामल अमाल नेक मल जे एतबार सां होए तंहिं भले बद मल जे एतबार सां तंहिं भले मरे दर्ज एतिरे अल्लाह दुनिया में इंसान खे पैदा कयो अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियबलुवकुम अय्युकुम अहसनु अमला जे मौत खां अल्लाह तबारक तआला अल्लाह जे नबी खे तू चओ जे मौत खां को माण्हू बची के न सघंदो जिते पण हूंदो मौत उनखे भेटो थींदी ऐं उन खां बाद इंसान खे उन ज़ात जी तरफ़ लौटायो वेंदो जो ज़ाहिर ऐं पोशीदा शइ खे ॼाणण वारी आहे बिमा कुंतुम वयुनब्बिउकुम बिमा कुंतुम तामलून जो इंसान दुनिया में जेके ही कयो आहे अल्लाह उनखे मुतलबा कंदो ई दो गुनाह एतिरे बिने क़ुदाम रहीमहुल्लाह मौत जे हवाले से माण्हू खे टे क़िस्म में मुनक़िस्म कयईं हिकिड़ो उहो माण्हू जेको मौत खे दुनिया में हर वक्त दुनिया जो तालिबगार है दुनिया में मऊ है दुनिया में मशगूल है मौत के याद करे तो मौत के नफरत करे याद करे तो दिमागी स्क्रीन मथे उनके झटको करे डिलीट करे दे दो मतलब तो दुनिया जो नेमतें जो दुनिया जे नेमतें जो आऊं मज़ो मुझो खत्म थी ॿियो हू माण्हू आहे जो हमेशा मौत खे यादि करे मौत खे हमेशा यादि करे थो ऐं अल्लाह वटि तौबा करे थो अमल में अॻियां अचे थो ऐं कॾहिं मौत खे नफ़रत करे थो त इन हिसाब सां त आऊं गुनाह करियां ऐं इन हालत में मूं मौत अची वेंदा आऊं कहिड़ो जवाबु ॾींदुमि मथां अलाह मूंखे वधारे उमिरि ॾे आऊं नेक अमल करियां इन हालत में मुंहिंजी मौत अचे बाक़ी तमाम हालात में हू मौत खे पसंदि करे टियों माण्हू हू आहे जो हमेशा मौत खे यादि करे कॾहिं पण मौत खां गाफ़िल नथो थिए हर लम्हो मौत खे अवीज़ करे थो इब्न क़ुदाम रहीमहुल्लाह फरमाइनि था टे क़िस्म जो को माण्हू आहे उहो मिणिया वधारे खासो है खुदा हमेशा वो मारो मौत के याद मौत के लिए मारो याद करे तो उनका कोई गुनाह सदन तो बे नंबर जो बेहतर मारो वो है बे नंबर जो मारो जो हमेशा मौत के याद करे तो कदे न मत करे बदतर किस्म जो मारो है जो को हमेशा मौत का गाफिल है तो मौत जे हर एक के बदो देखो कुरान करीम में अल्लाह तबारक व तआला फरमायो आइनमा युद्रिकुमुल मौत वलो कुंतुम फी बुरूजिम मुशय्यदा आई मजबूत किले में खुला न हो मौत उते आंखें रस एते सलफ सालिहीन रहमुल्लाह साहबा ताबईन तमाम ताबईन जी जिंदगी मथे मां नजर विझो तो हमेशा जो मौत के याद कयो ऐं आखिर ते तैयारी कई एतिरे अल्लाह जी नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त मिणिया अक़लमंद दाना हिकिड़ो साबी अंसारी साबी अल्लाह जी नबी आयो त अल्लाह जे रसूल मुस्लमाननि में ना खासो माण्हू कहे अल्लाह जी नबी फरमायो आसनुहुम अखलाक खासो माण्हू उहे जंहिं अखलाक खासा होए ॿे नंबर मथे हुन चयो त मिणिया अक़लमंद माण्हू केरु आहे उन चयो त अल्लाह जी नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो कि मौत खां बाद वारी जिंदगी जी तैयारी करे वो माण्हू अक़लमंद है अल्लाह ताला वटि पंहिंजी आज़ाना फ़क़ीराना दुआ आहे त अल्लाह ताला पांखे सच्चा पक्का सही मुसलमान बनाए अल्लाह तबारक व तआला पांखे जेसिताईं दुनिया में रखे दीन इस्लाम थे ऐं अल्लाह तबारक व तआला पांखे मौत वारी बाद वारी जिंदगी